झोल में सुर्गवासी होतुमुल केवलानी के नाले सां पहिरियों आल सिंध फुटबॉल टूर्नामेंट बलोच ग्राउंड झोल में ज़ेर एहतमाम अल शहबाज़ फुटबॉल क्लब ऐं ऑर्गेनाइज़र उस्ताद इमामबख्श बलोच जी मेज़बानी में मुनक़िद कयो वियो आहे। फुटबॉल टूर्नामेंट 15 ॾींहं जारी रहंदो, जंहिंमें हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, टंडोलयार समेत सिंध जूं मुख़्तलिफ़ टीमूं शिरकत करे मुक़ाबलनि में हिसो वठंदियूं। गुज़िरियल पहिरें ॾींहुं इफ़्तिताही तक़रीब बाद ॿिनि टीमुनि यंग बलोच मीरपुर ख़ास ऐं ब्लू मूवमेंट नवाबशाह में मुक़ाबिलो थियो, जंहिंमें यंग बलोच मीरपुर ख़ास हिक जे मुक़ाबले 3 गोलनि तां कामयाबी माणी। रांद हूंदी आहे, खेॾ कूद हूंदी आहे, इहा जेका आहे बुनियादी तालीम जो हिसो अथव। तालीम जो स्कूलनि में इहे मौक़ा मुहैया ई कोन आहिनि, शहरनि में स्पेशली। हीअ त वरी बहिराड़ी में तव्हांखे ग्राउंड व्राउंड वग़ैरह मिलनि था, शहरनि में त कब्ज़ा माफ़िया सभिनी ग्राउंडनि ते कब्ज़ा करे छॾिया आहिनि ऐं उते जा ॿार वीचारा इन्हनि शयुनि खां महरूम अथव। सेहतमंद जिस्म ई सेहतमंद दिमाग़ जी खे परवान चढ़ाए थो। इहा निसाबी ऐं गैर निसाबी सरगर्मियूं जेके आहिनि स्कूलनि में थींदियूं आयूं आहिनि, हाणे बि उन्हनि जो रुझान वधे पियो। सिंध जूं 16 बहितरीन टीमूं क्रीम टीमूं सिंध जूं असां मदऊ कयूं आहिनि ऐं इहा टूर्नामेंट असां पंहिंजी मदद पाण ते हलायूं पिया। कैमरामैन गुलाम रसूल ख़ासकली सां गॾु नवीद गुल ख़ासकली, सिंध टीवी न्यूज़, झोल।